अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो हक़सत न्यूज़ नाज़रीन तमाम खबर शामिल कयूं पिया। वज़ीर आला सिंध जे ख़ास मुआविन इशफ़ाक़ अहमद मेमून चयो आहे तमाम खे बुनियादी सहूलियतुनि जी फ़राहमी सिंध हुकूमत जी तरजीह में शामिल आहे। सावणीअ जी बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ समूरा वसीला कुतुब में आणींदा जोगा उपाउ वरिता पिया वञनि त जीअं अवाम खे तकलीफ़ खां बचाए सघिजे। अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो इज़हार कंदे हुन अॼु दरबार हाल मकली में सावणी जी बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ ज़िला इंतिज़ामिया पारां कयल इंतिज़ामिया जो जाइज़ो वठण बाबति मुंतक़िद हिकु आला सतह ते गॾिजाणी जी सदारत कंदे उन मौक़े ते पीपी ज़िले सदर सादिक अली मेमून, जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ अहमद कुरैशी, डिप्टी कमिश्नर ठट्टो मोहम्मद उस्मान तनवीर, एसएसपी ठट्टो मोहम्मद इमरान खान, एडिशनल डिप्टी कमिश्नर वन उबैदुल्ला पहोड़, मुख़्तलिफ़ वास्तेदारनि खातनि जा अमलदार मौजूद हुआ। रिपोर्ट करे रहियो आहे हक़सत न्यूज़ जो रिपोर्टर ब्यूरो चीफ वहीदुल्ला। हक़सत न्यूज़ ठट्टो।